रसूल सल्लल्लाहु जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला इंसान ते बेपनाह एहसान कयो, लेकिन एहसान जे तौर ते कंहिं एहसान खे अल्लाह ॼाणायो आहे तो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी ज़ात मुक़द्दस आहे, जंहिंजे बारे में अल्लाह ताला फरमायो लक़द मन्ना अल्लाहु अलल मुमिनीन, तहक़ीक़ अल्लाह ताला मोमिनन ते अज़ीम एहसान कयो आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी तरफ़ अल्लाह जी तरफ़ खां अज़ीम एहसान अज़ीम नेमत बंदी करे मबूस थियनि था। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेपनाह सिफ़ात जा हामिल आहे। जहिड़े तरीक़े सां एक फ़ारसी शाइर जो शेर आहे त हुस्न यूसुफ रबी ईसा यद बैदादारी आँच खुदा हमेदार तुझी आदारी, यानी तमाम अंबिया इकराम एहसानात सां ख़ुसूसियात सां मौजज़ात सां नवाज़ा विया, लेकिन कायनात जो इमाम आमना जो लाल उन्हनि तमाम मौजज़ात अज़मतनि मक़सदनि सां मौसूफ़ थिया जेके तमाम अंबिया इकराम खे हासिल थियूं आहिनि, लेकिन उन्हनि जे अंदरि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी एक ख़ास सिफ़त आहे, वह सिफ़त आहे मुअल्लिमियत। इब्राहीम खलील अलैहिस्सलाम जॾहिं अल्लाह ताला खां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तलब कयो आहे, उन वक़्त इहे अल्फ़ाज़ इहे आहिनि रब्बना वबअस फ़ीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। ऐं रब्बा इन्हनि मके वारनि जे अंदरि हिकु अहिड़ो रसूल मबूस फ़रमाए जेको उन्हनि ते किताब ऐं हिकमत जे आयात खे पढ़ी करे ॿुधाए। अल्लाह ताला एहसान जे तौर ते नबी साईं जो ज़िक्र कयो ऐं फरमाई लक़द मन्ना अल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम यतलू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। अहिड़े तरीक़े सां नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, सही मुस्लिम जी हदीस आहे, पाण फरमाइनि था अमरनी रब्बी, मूंखे मुंहिंजे रब हुकुम कयो आहे अन उअल्लिमकुम मिम्मा जहिलतुम मिम्मा अल्लमनी अल्लाह, मूंखे मुंहिंजे रब हुकुम कयो आहे आउं तव्हांखे उहो कुझु इल्मु सेखारियां जेको इल्मु अल्लाह ताला मूंखे सेखारियो आहे ऐं तव्हां उन खां नावाक़िफ़ आहियो। त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे तरफ़ हिकु अज़ीम नेमत बनी वेंदा आहे। अहिड़े तरीक़े सां अल्लाह ताला जे इनामात जा हिन उम्मत ते ॿियो अज़ीम इनाम क़ुरान करीम जो किताब आहे। क़ुरान करीम को पाकीज़ कलाम आहे जेको अल्लाह ताला जे तरफ़ खां रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़रिए असां ताईं पहुतो आहे, जेको हर क़िस्म जी तारीफ़ ऐं तनफ़ीस खां पाक आहे। क़ुरान करीम उहो वाहिद किताब आहे जंहिंजे अॻियां ऐं पोयां बातिल अची नथो सघे। अल्लाह फरमायो ला यअतीहिल बातिलु मिन बैन यदैहि वला मिन ख़ल्फ़िहि, वो पाकीज़ किताब आहे जो बातिल न मुंहिंजे अॻियां अची सघे थो ऐं न पोयां अची सघे थो। वो अज़ीम किताब जो उन जे अंदरि शक जी गुंजाइश मौजूदु आहे। फरमाए ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि, ही वो किताब आहे जंहिंमें कंहिं क़िस्म जो शक आहे। दुनिया जो वाहिद किताब आहे जेको हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु कंदड़ आहे। तबारकल्लज़ी नज़्ज़ल फ़ुरक़ान अला अब्दिही, बाबरकत उहा ज़ात जंहिं पंहिंजे काने ते फ़ुरक़ान खे नाज़िल कयो आहे। यानी अहिड़ो किताब आहे जेको हक़ ऐं बातिल खे दरमियान फ़र्क़ु कंदड़ किताब आहे।
हिन किताब जी तहारत उन्हें के पाकाई जो आलम एतरे क़दर आहे जो अल्लाह ताला फरमायो ला यमस्सुहु इल्लल मुतहहरून। हिन किताब के सिर्फ पाकीज़ इंसानियत लगाए। अहिड़े तरीक़े सां हिन किताब जे इस्तफ़ादे जे बारे में अल्लाह ताला फरमायो आहे हुदल लिल मुत्तक़ीन हुदल लिन नास, तमाम इंसानियत के लाइ हिदायत जो पैगाम आहे। लेकिन इन हिदायत भरे पैगाम जा इस्तफ़ादा कोई वठी सके थो, फ़ाइदो कोई वठी सके थो जेको एक मखसूस गिरोह आहे जंहिंजो ज़िक्र अल्लाह ताला इन अल्फाज़न में कयो आहे त हुदल लिल मुत्तक़ीन। कुरान करीम आयत हिदायत जो किताब आहे, तमाम इंसानियत के लाइ हिदायत जो पैगाम। लेकिन इन हिदायत मजा फ़ाइदो कोई वठी सघंदो जेको मुत्तक़ी ऐं परहेज़गार। अहिड़े तरीक़े सां हिन किताब जे पढ़ण वारे जे बारे में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे मजतमा कौमुन फी बैतिन मिन बुयूतिल्लाह यतलूना किताबल्लाहि व यतदारसूनहु बैनहुम। जॾहिं का क़ौम कंहिं अल्लाह जे घर में जमع थी करे कुरान करीम पढ़नि था, हिक ॿिए खे सेखारीनि था, इल्ला नज़लत अलैहिम सकीना व गशियतहुम रहमा व हफ़्फ़तहुम मलाइका व ज़करहुमुल्लाहु फी मन इंदह। इन हदीस पाक के अंदर कुरान करीम पढ़ंदड़ ऐं पढ़ाइण वारे जे बारे में 4 शयूं बयान कयूं आहे। फरमाए जॾहिं जमع थी करे कुरान करीम पढ़नि था, नज़लत अलैहिम सकीना, अल्लाह जे तरफ़ खां उन्हनि ते सुकून नाज़िल थी। नज़ल जी माना ई आहे मथां खां नाज़िल थिया, जंहिंमां साबित थिए थो त माण्हू कुरान करीम जी तिलावत शुरू करे थो, अल्लाह जे तरफ़ खां उनखे सुकून मिलणु शुरू थिए थी। व गशियतहुम रहमा, अल्लाह जी रहमत उनखे ढके वठे आपे अचे। व हफ़्फ़तहुम मलाइका, इहा उहा पाकीज़ मजलिस आहे जंहिंमें अल्लाह जा मलाइक जमع थियनि था कुरान करीम जी तिलावत खे ॿुधनि था। व ज़करहुमुल्लाहु फी मन इंदह, ज़करहुमुल्लाहु फी मन इंदह। अल्लाह जो रसूल फरमाए रहियो आहे त कुरान करीम पढ़ण वारो, कुरान करीम पढ़ाइण वारो, इहा उहा पाकीज़ मजलिस आहे, इहा उहा पाकीज़ इंसान आहे। दुनिया जे नज़र में अगर जो अकेला आहे उन्हनि खे हक़ीर सम्झो वञिबो आहे, कोई इंतहाई गरीब इंसान जा ॿार हूंदा आहिनि, उन्हनि जा कपिड़ा फाटल हूंदा आहिनि, उन्हनि जा पेट बुखायल हूंदा आहिनि। लेकिन अज़मत छा आहे, कायनात जो इमाम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, उहा ज़ात पाक फरमाए रही आहे जंहिंजे बारे में अल्लाह फरमाए थो मा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। मोहम्मद मुस्तफ़ा जेकी कोई चवंदो आहे अल्लाह जे तरफ़ खां वही हूंदी आहे। पाण फरमाइनि था कुरान करीम पढ़ण वारा, पढ़ाइण वारा जॾहिं मजलिस जमع कनि था, कुरान करीम पढ़नि था, ज़करहुमुल्लाहु फी मन इंदह, अल्लाह ताला उन्हनि इंसान जो उन्हनि मलाइकनि जो ज़िक्र करे थो जेके अल्लाह जे इंतहाई मुक़र्रब आहे। त कुरान करीम पढ़नि ऐं पढ़ाइण जो को आम अमल न आहे, मामूली अमल न आहे, बल्कि दुनिया जे एतबार सां जेकर असां ज़रा गौर करियूं त मुंहिंजी इहा दावा आहे दुनिया जे अंदर को बि अहिड़ो कारोबार न आहे जंहिंजी एतिरी आमदनी हासिल थींदी हुजे जेतिरी कुरान करीम जे पढ़ण सां हासिल थी हुजे। जेकर असांखे आख़िरत ते यकीन आहे, आख़िरत ते ईमान आहे, सही मुस्लिम जी हदीस आहे, अल्लाह जो नबी सहाबा का सवाल करे थो तमाम के शख्स आहे जेको वादी बुतहान या वादी अकीम में वञे, मदीने जे करीब वादियूं हुयूं, पाण उन्हनि जो ज़िक्र करे नालो अची करे फरमाइनि था अवामा के शख्स आहे जंहिंखे इहा ॻाल्हि पसंदि हुजे फलां वादी में वञे ऐं उनखे ॿ ॻाल्हि मिलनि बग़ैर क़त्ल रहमी, बग़ैर कंहिं नुक़सान जे। ईअं न आहे कंहिं ॿिए जो उठ हुजनि, उन्हनि ज़्यादती सां तव्हां हासिल कया हुजनि, को उन्हनि जो मालिक न हुजे, तव्हांखे फ्री में ॿ उठ मिलनि, तव्हां बुतहान वादी में वञो। सहाबी जवाब ॾियनि था अल्लाह जे रसूल असां मां हर शख़्स इहो पसंदि करे थो
तो वो वादी में पहुंचे ऐं उन्हें के उठा था कि पाण फरमाइन था फला यक्तो आदकुम इलल मस्जिद वो तमाम को शख्स सुबह सुबह जाओ मस्जिद में पहले कुरान करीम की आयतों पढ़े ये आयतों इनकार उठन का बेहतर है सलासतुन मिन सलासिन कुरान करीम की बे आयतों जिन उठन का बेहतर है अरबातुन मिन अरबाइन कुरान करीम की चार आयतों चार उठन का बेहतर है व मिन आदादिहिन्ना अया हदीस का दसा है जेतो आयत जो तादाद ज्यादा एक को उठन जो गाने तो कंदा वनो हाने कुरान करीम जो हाफिज ज्यादा से ज्यादा 20 का 25 मिनट के अंदर कुरान करीम जो सिफा पढ़ियो थे तो तवा इन में अंदाज लगायो 25 मिनट के अंदर दुनिया जो कहिड़ो कारोबार है जेमन के नफू पे यो कुरान करीम जो खजाना है जो 25 का 30 मिनट पढ़े तो ऐ लखन के तादाद में लेकिन के जगह पहले तरीके से कुरान करीम जो हाफिज उन्हें जो आखिर में नतीजो चाहे मकाम चाहे सही बुखारी सही मुस्लिम की हदीस है पांच समय था कुरान करीम के हाफिज के हुक्म पे लगो जन्नत में दाखिल के कमाल बाकी तो इंसान है अमल कर था जन्नत में दाखिल के लाए कुरान करीम जो हाफिज वह अजीम हस्ती है जिनके जन्नत में दाखिल के कमाल पंहिंजे मकाम दे पंहिंजी जन्नत में पहचन जे लाइ छा करिणो आहे पाण समझ था जन्नत में दाख़िल थियण खां बाद इनखे हुकुम थींदो इक़रा वरतक़ी क़ुरान करीम पढ़णु शुरू कर जन्नत जा दर्जा चढ़णु शुरू कर ऐं सही बुखारी जी हदीस आहे जन्नत जा दर्जा छा आहे पाण समझ था इन फिल जन्नत में दर्जतिन जन्नत में 100 दर्जा है मा बैन दर्जतैन कमा बैन समाई वल अर्ज़ एकरे दर्जे का बे दर्जे ताईं एतिरो फ़ासिलो आहे जेतिरो फ़ासिलो ज़मीन का आसमान जो कुरान करीम के हाफिज को हुक्म थींदो कुरान करीम पढ़ंदो वञ जन्नत जा दर्जा चढ़ंदो वञ फ़इन्न मंज़िलतका आख़िरु आयतिन तक़रउहा तुंहिंजो आख़िरी मक़ाम तुंहिंजी जन्नत वो आहे जिते कुरान करीम की आख़िरी आयत ख़त्म थी गड़बड़ इहो भी हुक्म आहे इक़रा वरतक़ी वरतिल कमा कुंत तुरतिल फी दुनिया इंतहाई आराम सां तरतीब सां जे दुनिया में पढ़ंदो वे या पढ़ंदो रहे ऐं दर्जा चढ़ंदो अजीम अमल आहे अजीम नेमत आहे हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाहु अन्हु एक शख्स के नाफे बिन हारिस नाले शख्स के मक्के जो गवर्नर मुकर करे कुछ अरसे के बाद हज़रत उमर रज़ी अल्लाहु अन्हु मक्के दा वने तो गवर्नर के खबर पहले थी अमीरुल मोमिनीन अची वियो आहे त नाफे बिन हारिस मक्के वरते एक गुलाम के अमीर मुकर कयो ऐं पाण अमीरुल मोमिनीन सां मुलाकात लाइ निकिरी पियो काफी अरसो तय कर खां बाद अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ी अल्लाहु अन्हु सां मुलाकात अची करे थो हज़रत उमर रज़ी अल्लाहु अन्हु पहिरियों सवाल क्यों करे थो त मक्के वरते कंहिंखे अमीर मुकर कयो नाफे बिन हारिस जवाब दे थो इब्न अब्सा सवाल करे थो मन हुआ इब्न अब्सा केर आहे फरमाए मौला मिन मवालिना असां जे गुलामन जा एक गुलाम आहे हज़रत उमर रज़ी अल्लाहु अन्हु ताजुब कंदे सवाल कयो त अमंता अला अहले वादी के छा मक्के वरते तो एक गुलाम के अमीर मुकर कयो जवाब मिले तो इन्नहु तालिबुन किताबिल्लाह आमिलुन बि सुन्नत रसूलिल्लाह और आलिमुन बि फराइदिल्लाह वो शख्स सिर्फ गुलाम ना है बल्कि कुरान करीम जो कारी है हदीस पाक के रसूल पाक के अहादीस जो आलिम है उनते अमल करना हज़रत उमर रज़ी अल्लाहु अन्हु उन वक्त हदीस बयान करे तो सही मुस्लिम की हदीस है फरमाई अम्मा इन्न नबियकुम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक तमाने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो इन्नल्लाह यरफउ बिहाज़ल किताब अक़वामा व यज़उ बिहा आखरीन बेशक अल्लाह ताला इन किताब के जरिए कुरान करीम के जरिए कई कौमन के बुलंद करे चलियो है व यज़उ बिहा आखरीन
ऐं कई क़ौमनि खे हिन किताब जे ज़रिए इंतिहाई ज़लील तरीन बना छॾियो। तारीख़ इन ॻाल्हि ते गवाह आहे जिन माण्हुनि क़ुरान करीम ते ईमान आंदो, चाहे हबशा जो रहण वारो बिलाल हबशी हुजे, चाहे रूम जो रहण वारो सुहैब रूमी हुजे, अल्लाह ताला उन्हनि खे उहा अज़मत अता कई, उहा फ़ौक़ियत अता कई जो अॼु जो मुस्लमान बि उनखे सहाबी रसूल जे नाले सां ज़िक्र कंदो आहे ऐं पंहिंजो अक़ीदो साबित कंदो आहे त रसूलुल्लाह जो सहाबी उनजी अज़मत आहे, शान इहो आहे जो सॼी इंसानियत जमा थी करे उन्हनि जे पेर ते ख़ाक बराबर नथी थी सघे। इहा अज़मत उनखे क़ुरान करीम जे ज़रिए मिली। ॿिए तरफ़ उहा क़ौम हुई जिनखे माण्हू सरदार चवंदा हुआ, अबू जहल आहे, अबू लहब आहे, उतबा ऐं शैबा आहे, जॾहिं क़ुरान करीम खे छॾे ॾिनो, क़ुरान करीम जी मुखालफ़त कयो, अल्लाह ताला उन्हनि खे ज़लील तरीन बना छॾियो। त इहो पाकीज़ किताब आहे जंहिंखे अल्लाह ताला हिदायत जो मंबा बणाए करे मोकिलियो आहे। क़ुरान करीम ते लिखो वइदा समिअू मा उनज़िला इला रसूल तरा आयुनहुम तफ़ीज़ु मिन अद-दम्इ मिम्मा अरफ़ू मिन अल-हक़। इहो पाकीज़ किताब आहे जंहिंमें अल्लाह ताला उहो असर कयो आहे जॾहिं मोमिन उनखे पढ़ंदो आहे, हक़ खे सम्झी वठंदो आहे ऐं जा रुकवा शुरू थी। अल्लाह ताला हिन किताब को असर कयो आहे जो सख्त का सख्त इंसान भी कुरान करीम के साम्हूं नरम बनी वेंदो आहे, आजिज़ बनी वेंदो आहे। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु जो असांजे साम्हूं मिसाल मौजूद आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु जंहिंजी तारीख़ जंहिंजी सीरत इन तरीक़े सां शुरू थिए थी जो नंगी तलवार खणी करे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके कत्ल करने इरादे सां निकरे थो, रस्ते में खबर पइजी वई त तुंहिंजे भेणियो ऐं तुंहिंजी भेण रसूल पाक जे तरीक़े ते अची चुका आहिनि, वापसि लौटे थो, भेणीअ जे घर अचे थो, क़ुरान करीम जा अल्फाज़ ॿुधे थो, तौहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा इल्ला तज़किरतन लिमन यख़शा तंज़ीलन मिम्मन ख़लक़ल अर्ज़ वस्समावाति उला अर्रहमानु अलल अर्शि इस्तवा। तौहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा। ऐ नबी असां क़ुरान करीम खे इन करे नाज़िल कयोसीं जो तव्हां मुशक़त में पइजी वञो, बल्कि इहो किताब उन शख़्स जे लाइ हिदायत आहे जेको हिदायत तरफ़ वञे थो। इहो किताब उन ज़ात नाज़िल कयो आहे जेको आसमान ऐं ज़मीन जो मालिक आहे, जेको सतनि आसमान खां मथे पंहिंजे अर्श ते मुस्तवी आहे। अर्रहमान अलल अर्श इस्तवा लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ि व मा बैनहुमा व मा तहत अस्सरा। आसमान जी बादशाह उनजी, ज़मीन जी बादशाह उनजी, आसमान ऐं ज़मीन जे दरमियान जेकी कुझु आहे उनजी बादशाह आहे। वइन तजल बिल क़ौल फइन्नहु यअलमु सिर्र व अख़फ़ा। जेकॾहिं तूं ॾाढियां ॻाल्हाईं या आस्ते ॻाल्हाईं, ज़बान ते अल्फाज़ आहिनि, दिल में ख़्याल करी रहमान आहे त पंहिंजे अर्श ते मुस्तवी, लेकिन तुंहिंजे दिल जे ख़्यालात खे काट। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु क़ुरान करीम जो ये चंद आयत ॿुधे थो ऐं फौरन उनजे दिल ते असर थिए थो, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी खिदमत में हाज़िर थिए थो ऐं मुसलमान बचे थो। सिर्फ़ मुसलमान न बल्कि जेस ताईं नबी साईं ज़िंदा रहा, उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु नबी साईं जो इन तरीक़े सां मुहाफ़िज़ बनी करे, खादिम बनी करे रहियो जो जेकॾहिं को शख़्स नबी साईं जे खिदमत में बुलंद आवाज़ कंदो हो, हज़रत उमर जी तलवार मियान का क़ाइद करदी हुई। जेकॾहिं रसूलुल्लाह जी मस्जिद में को बुलंद आवाज़ कंदो हो, उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमाईंदो हो अतरफऊन अस्वातकुम फी मस्जिद रसूलिल्लाह। रसूलुल्लाह जी मस्जिद में तव्हां आवाज़ बुलंद करियो था। जेकॾहिं को मुनाफ़िक़ नबी साईं जे साम्हूं कुझु अल्फाज़ चवंदो हो, उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु अर्ज़ कंदो हो, अल्लाह जो नबी जेको तव्हांजे साम्हूं तव्हांजी ॻाल्हि जो इनकार करे उहो मुनाफ़िक़ आहे, मूंखे इजाज़त ॾियो ऐं उनखे क़त्ल कयो। त इहो क़ुरान करीम जो असर आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मक्की ज़िंदगी जे अंदरि मक्के जा मुशरिक पाण सां सल्लम खे रोकण जे लाइ हर क़िस्म जी कोशिश कनि था, नाकाम वञनि था। हिकु मरतबा उन्हनि इहो सोचो
तासा के इंतहाई होशियार इंतहाई दाना माण्हू खे चूंडियो जेको वञी करे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ॻाल्हाए उतबा बिन रबिया नाले शख्स खे मुकर कनि था जेको उन दौर जो इंतहाई होशियार इंतहाई हाज़िक़ इंसान जंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पहिरीं इहो सुवाल कयो त या मोहम्मद अंत खैर अम अब्दुल्लाह तव्हां बहितर आहे या तव्हांजो पीर अब्दुल्ला बहितर हो नबी साईं ख़ामोश रहनि था सुवाल करे थो अंत खैर अम अब्दुल मुत्तलिब तव्हां बहितर आहे या तव्हांजो ॾाॾो अब्दुल मुत्तलिब अफ़सर हो नबी साईं ख़ामोश रहनि था उन खां बाद वो शख्स नबी साईं खे इन अल्फाज़ में तंबीह करे थो त तो असांखे अरब क़ौम जे साम्हूं रुस्वा बणाए छॾियो आहे अब्बत दीनना व फसदना फिल अर्द तो असांजे दीन ते ऐब लॻायो आहे असांखे अरब क़ौम जे अंदरि रुस्वा बणाए छॾियो आहे तोखे जंहिं शइ जी ज़रूरत हुजे औरतनि जी ज़रूरत हुजे ॿिए नौजवान औरतनि सां शादी करा तयार आहे माल जी ज़रूरत हुजे जेकी चाहिए थो सरदारी चाहिए थो मक्के जो सरदार बनायूं था वो शख्स नबी साईं जे साम्हूं हीअं ॻाल्हि ते बयान करे थो पाण ॿुधंदा वञनि था पाण आख़िर में सुवाल कनि था तोखे ॿुधाइणो हो ॿुधाए वरिते जवाब ॾे थो मूंखे जेकी बि सम्झाइणो हो मूं तव्हांखे सम्झाए वरितो हाणे तव्हां जवाब ॾियो अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब जे अंदरि सूरह हामीम सजा जी तिलावत करे थो हामीम हामीम तंज़ीलु मिनर रहमानिर रहीम किताब फुस्सिलत आयातुहु क़ुरआनन अरबिय्यन लिक़ौमिन यअलमून कुरान करीम में चंद आयतूं पाण पढ़नि था वो मुशरिक जेको नबी साईं खे सम्झाइण आयो हो नबी साईं खां कुरान करीम खे पुछे थो ऐं फरमाए थो आयत अलैहि या मोहम्मद ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोबारा पढ़ो नबी साईं वरी पढ़नि था वरी चवे थो आयत अलैहि दोबारा पढ़ो नबी साईं टे मरतबा पढ़नि था ख़ामोश थी करे मजलिस खां हिकिरे थो ऐं पंहिंजे क़ौम वटि वञे थो जेके इंतज़ार में हो त असां अॼु हिकु इंतिहाई होशियार इंसान खे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ मोकिलियो अथऊं ॾिसूं था छा जवाब खणी करे ॾे थो वञी करे पंहिंजी क़ौम खे ख़बर ॾे थो त हिन खां अॻु में मूं साहिर जो कलाम बि ॿुधो आहे जादूगर जो कलाम बि ॿुधो आहे काहिन जो कलाम बि ॿुधो आहे लेकिन हिन शख़्स जेको मुंहिंजे साम्हूं कलाम पेश कयो आहे इंतिहाई अजीब कलाम आहे लिहाज़ा मुंहिंजो तव्हांखे मशवरो इहो आहे त हिन शख़्स जी मुखालफ़त खे छॾे ॾियो जेकॾहिं कामयाब थियो त असां अरब क़ौम जी कामयाबी आहे जेकॾहिं नाकाम थी हलियो त असां कीअं चाहियूं त क़ुरान करीम वो अज़ीम किताब आहे जंहिंखे अल्लाह तबारक व तआला इंसानियत जी हिदायत लाइ मोकिलियो ऐं अल्लाह तआला क़ुरान करीम के बारे में फरमायो इन्ना नज़लना ज़िक्रा व इन्ना लहु लहाफ़िज़ून बेशक क़ुरान करीम खे नाज़िल कंदड़ भी असां आहियूं ऐं इन जा मुहाफ़िज़ भी असां अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम की हिफ़ाज़त जो ज़िम्मो खणी वरितो इहा ई वजह आहे जो नबी साईं खे अॼु 1400 साल थी चुका उन खां ज़्यादा अरसो लेकिन क़ुरान करीम जी ज़बर ऐं ज़ेर में सरे बराबर को फ़र्क़ न आयो ॿिए तरफ़ ॿिया अंबिया इकराम आया नबी साईं खां अॻु में ईसा अलैहिस्सलाम आयो आहे ईसा अलैहिस्सलाम ऐं नबी साईं जे दरमियान सिर्फ़ 500 साल जो फ़ासिलो आहे 500 साल के अंदर ईसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियल किताब इंजील पंहिंजी हयात में कैफियत में बाक़ी न रहियो अॼु दुनिया जे अंदरि 8 क़िस्म जा इंजील आहे बेतरफ़ क़ुरान करीम वो अज़ीम किताब आहे जेको पंहिंजी सदाक़त ते हमेशह बाक़ी आहे जंहिंमें ज़रे बराबर को फ़र्क़ न आयो इहा ई वजह आहे कि अल्लाह तबारक व तआला हिन उम्मत खे क़ुरान करीम में हिन उम्मत जो ज़िक्र कयो आहे अल्लाह अॻियनि क़ौमनि जो ज़िक्र कयो आहे लेकिन अल्लाह तआला उन्हनि जे क़िस्म खे उन्हनि जी नाफ़रमानी खे ज़िक्र कयो आहे कज़्ज़बत क़ौम लूत कज़्ज़बत क़ौम आद क़ौम कूड़ो भाई रसूलनि खे लूत जी क़ौम कूड़ो भाई रसूलनि खे लेकिन हिन उम्मत जो अल्लाह तआला ज़िक्र करे थो इन तरीक़े सां जो पहिरीं तारीफ़ करे थो उन खां बाद क़ौम जो ज़िक्र करे कुंतुम खैर उम्मतिन फमन कुंतुम खैर उम्मतिन तव्हां बहितरीन उम्मत आहियो कुंतुम
खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर। तवा बेहतरीन उम्मत आहे, छाजे करे तवा की सिफत या है तो चंगाई जो हुक्म करे था ऐ बुराई का रोकियो। तो अल्लाह ताला हिन उम्मत के यो शरफ अता कयो आहे, हमेशा नबी साईं का मची करे अज ॾींहं ताईं हिन उम्मत जो एक अहिड़ो गिरोह मौजूद आहे जेको कुरान करीम के अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खे सही नमूने सां याद रखे थो ऐं उनजी हिफ़ाज़त कंदो अचे। इहा ई वजह आहे जो हिन उम्मत वटि हक़ बाक़ी आहे ऐं कुरान करीम जी हिफ़ाज़त करण वारो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजे दीन जी हिफ़ाज़त करण वारे जे बारे में अल्लाह जे रसूल जो फरमान आहे इन्नल्लाह व मलाइकतहु व अहलस समावाति व अहलल अर्ज़ि हत्ता नमलत फी जुरिहा व हत्तल हुता फिल बारि ला युसल्लूना अला कुल्लि मिन नासिल खैर। बेशक अल्लाह ताला ऐं अल्लाह जा मलाइका आसमान पे रहंदड़ मखलूका ज़मीन पे रहंदड़ मखलूका हत्ता के माकोड़ियूं पंहिंजे दिल जे अंदर मच्छियूं दरिया जे अंदर कुल्लि मिन नासिल खैर जे बारे में बरकत दुआ त इहो अल्लाह जे तरफ़ां अज़ीम एहसान आहे। अल्लाह तबारक व तआला हर दौर जे अंदर अहिड़ा माना पैदा कंदो आहे, अहिड़ा इंसान चूंडींदो आहे जेके उनजे दीन जी ख़िदमत कंदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे असांखे पंहिंजे दीन जो ख़ातिम बनाए उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व अस्तग़फ़िरुल्लाह।